एतियावा सभी अहम खबर शेयर कंदासी रोहिड़ी का झड़े दौरान मार्जीवेल गोठाड़े जो कतल केस 8 जवाबदारन खिलाफ दाखिल किया वियो है। हमासा खबर शेयर कई पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। जागीरानी खोसा धुरिन में फायरिंग दौरान वाटड़ो गुल हसन चौहान मारिजी वियो हो। मक़तूल जे पी हुसैन बख्श की फरियाद ते खोसा बिरादरी के 8 ॼणनि खिलाफ केस दाखिल किया पियो है। तफ़सील मालूम कंदासी रोहिड़ी में करीम बख्श जतोई का। जी करीम बख्श, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे खोसा ऐं जागरानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में जेको आहे पुराणे ज़मीनी तकरार तां जेको आहे छेड़ो थी पियो। जंहिं दौरान फायरिंग जी ॾे वक़्तु दौरान जेको आहे वाटर वेंदड़ जेको आहे गुल हसन चौहान जेको आहे उनखे गोली लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी जेको ज़ख़्मनि जा सूर में असांजे जेको आहे दमखणी हवाले करे छॾियो। उन जी फोती जे जेको आहे वारसनि पारां क़ौमी शरारत धरणे हणण खां पोइ जेको आहे दुबर थाणे जे SHO जेको आहे उनखे यकीन थियण खां पोइ केस दाख़िल करण खां पोइ धरणो ख़तमु कराए छॾियो। खोसा बिरादरी जे जेको आहे पंजनि समेत 8 ॼणनि खिलाफ़ जेको आहे केस दाख़िल कयो वियो आहे दुबर थाणे ते। जी ठीक है, अवां जी वरी मेहरबानी अपडेट करण लाइ।